अजो के हिन प्रोग्राम में शरीक थियण इहा अल्लाह साईं जी चूंड आहे। जंहिंखे अल्लाह घुरियो उहो आयो आहे। सॾु त घणनि कयो, ऐलान त घणनि कयो, इश्तिहार बि हुयो, पर सभई न आया। अबा सभई न आया। जिनखे अल्लाह घुरियो त इहो बानड़ो हिन क़ुरान जे महफ़िल में वञी उहो आयो आहे। वो अल्लाह जी चूंड या मुबारकबाद जे लाइक़ आहे। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे अहिड़नि प्रोग्रामनि में अचण जी सआदत नसीब करे। वो जे चवंदा आहिनि त तव्हां पाण न आया आहियो, तव्हांखे मोकिलियो वियो आहे, मोकिलींदड़ अल्लाह आहे। फरमाए त जिते क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे उते रहमत जी बारिश हूंदी आहे। माण्हू थोरा हुजनि घणा हुजनि, क़ुरान पाक जी महफ़िल इन सां बदल न आहे। माण्हू थोरा हुजनि तॾहिं बि क़ुरान ते रहमत नाज़िल थींदी, महफ़िल ते रहमत नाज़िल थींदी। माण्हू थोरा हुजनि तॾहिं बि, माण्हू घणा हुजनि तॾहिं बि अल्लाह जी रहमत में खोटी न आहे। अल्लाह जे पासे ॾों रहमत जो मींहुं पियो हले थो जेको महफ़िल में आयो। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे अहिड़ियुनि महफ़िलुनि में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन दोस्तनि ही प्रोग्राम रखियो आहे अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़त औलाद में बरकत फरमाए। न त माण्हू चवंदा आहिनि त फलाणे जो टीजो आहे, फलाणे जो चालीहो आहे, फलाणे जो ॿारो आहे, फलाणे जे ॿारे ते, फलाणे जे टीजे ते, चालीहे ते मल्ह जो मलाखड़ो रखियो वियो आहे, मल्ह विढ़ंदा। ईअं बि ॿुधो हूंदो, फलाणे जो ॿारो आहे पोइ उते मल्ह। कंहिंजो ॿारो आहे उन जाइ ते चवंदासीं अॼु उन जाइ ते क्रिकेट रांदि, ॿारे फलाणे जे ॿारे ते क्रिकेट रांदि। फलाणे जो ॿारो आहे, कॾहिं अॻु में त अहिड़ा बि माण्हू हुया चवंदा फलाणे जे ॿारे जे मौक़े ते रछ ऐं कुतनि जी बछ, है न। हाणे साईं ॿारो थिए मैयत जे लाइ, चालीहो थिए मैयत जे लाइ, ऐं रिछ ऐं कुते जी बछ ते पोइ उहो मैयत क़बर में ओघरायूं ॾींदो, शफरनि खे वटींदो त वाह जो पोयनि मूंसां ॿलायो आहे। अब जंहिं जाइ ते कुते ऐं रिछ जी बछ थींदी, हाँ वो तो तबाही है। ओ हिननि जा मालिक जेकॾहिं अल्लाह ताला हिननि खे न ॾेखारिया त अॼु हिननि जा वॾड़ा केॾो ख़ुशि हूंदा, अॼु क़बरुनि जे अंदरि ख़ुशि हूंदा त पोयनि असां सां मल्हायो जो अॼु क़ुरान जी महफ़िल हलाई। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। आलम सुवारा तमामु बहितरीन असां सिंध जा बहितरीन वाइद इस्लाम ॿ शख़्सियतूं मौजूदु आहिनि ऐं इंशाअल्लाह तव्हांखे मवाइद असर खां मुस्तफ़ीज़ कंदा। मां बि उन्हनि जो ख़ादिम आहियां अवां जे आॾो हिन अंदाज़ में, रब जे आॾो निमाणो अर्ज़। मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं। इन मस्जिद में अज़ान ईंदी आहे 5 वक़्त बांगो चवंदो आहे हय्या अल सलाह, अचो निमाज़ ॾे, हय्या अल फलाह, अचो कामयाबीअ ॾे, कामयाबीअ जो सॾु। चे मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं, हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं। मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं, जग जे मुआशिरे खे अल्लाह कर तूं बेहतर, जग जे मुआशिरे खे अल्लाह कर तूं बेहतर। एको अमन ऐं उल्फत इखलास आण घर घर, हथड़ा खणी हमेशा चवंदो रहां थो साईं, हथड़ा खणी हमेशा चवंदो रहां थो साईं। हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं, मां बार बार तुंहिंजे दर ते अचां थो साईं। अखलाक ऐं दियानत प्यारो अमल ॾे सभ खे, अखलाक ऐं दियानत प्यारो अमल ॾे सभ खे। इज़्ज़त वक़ार ॾाप सुहिणो
अकुल दे सब खे इल्म दे सभिन खे साइल थियां थो साईं इल्म दे सभिन खे साइल थियां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते अचां थो साईं मजदूर हारी हर दम मेहनत इलाही कने था मजदूर हारी हर दम मेहनत इलाही कने था हद डोखी माण्हू सारा मूंखे उहे वणने था खुशहाली ॾेन खे झोलियूं झलियां थो साईं खुशहाली ॾेन खे झोलियूं झलियां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते झुकां थो साईं मंगणे जो दिल सां घुरंदो यासीन आ दुआऊं मंगणे जो दिल सां घुरंदो यासीन आ दुआऊं परवरदिगार कर तूं पांचूं परवरदिगार कर तूं बानन ते ही अताऊं अखियुन में लुढ़क आणे रोई चवां थो साईं अखियुन में लुढ़क आणे रोई चवां थो साईं हर वक्त इल्तिजाऊं वेठो कयां थो साईं मां बार बार तुझे दर ते अचां थो साईं